तरफ शैतान हमलो नथो करे, बानो अची रब जे दर ते सिजदो थो करे। नमाज में वेंदा हूं न बा, रुकू में वेंदा हूं न, सिजदे में काॾे वेंदा हूं? हेठ। हाणे अल्लाह जे दर ते जॾहिं असां सच्ची नियत सां सिजदो कंदासीं, हाणे सिजदो मथे न थींदो, अॻे ई अल्लाह गुनाह माफ़ फरमाए। मथियों तरफ हथ खणी दुआ घुरदा हूं, मथे कंदा हूं न बा हथ। हाणे बानो जॾहिं सच्ची नियत सां अल्लाह जे दर ते पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठंदो, हथ मथे खणी दुआ थो घुरे, अञा हथ वापसि न कंदो त अल्लाह साईं अॻे ई सभु गुनाह माफ़ फरमाए। अॼु सभु तव्हां सां दिलि में अज़म कयूं त जेके बि असांजे अंदरि ग़लतियूं, गुनाह, कोतायूं, नंढा वॾा ॾोह आहिनि, उन्ही ॾोहनि समूरनि खे छॾियूं, अल्लाह सां सच्ची नियत सां वाइदो क्यों, तौबह क्यों। हाणे ॾिसो त असांजी हालत कीअं तब्दील थिए थी। असांजे अंदरि इहा बेबरकती आहे, बरकत अची वेंदी। असांजे अंदरि नफ़रतूं अची वियूं आहिनि, मोहब्बत अची वेंदो। असांजे अंदरि बदअमनी थी आहे, अमुन अची वेंदो। इहे सभु शयूं रखियल आहिनि। इन में तव्हां असां गुनाह छॾे नेकी जा कम कंदासीं त नेकी जो असर थींदो। गुनाह न छॾींदासीं, केतिरियूं बि नेकियूं कयो त असांजी उहे नेकियुनि जो असर ज़ाइल थी वेंदो। अल्लाह खां दुआ आहे, अल्लाह साईं तव्हां असांखे पंहिंजे बंदगी जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह साईं पंहिंजे महबूब जे नाफ़रमानी खां बचाए। अल्लाह साईं ॿिन्ही जहाननि जूं भलायूं नसीब फरमाए, ॿिन्ही जहाननि जे मुसीबतनि ऐं तकलीफ़ुनि खां बचाए। अल्लाह साईं तव्हां असांजे ॿचड़नि खे क़ुरान जो इल्मु नसीब फरमाए, ऐं तव्हां असांखे अल्लाह साईं हक़ वारी जमात, उलमा जी जमात सां पूरी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातिमिल अंबिया वल मुरसलीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार व क़िना अज़ाबल क़ब्र व क़िना अज़ाबल हश्र व क़िना अज़ाबद दुनिया व क़िना अज़ाबल हयात व क़िना अज़ाबल ममात व क़िना अज़ाबल आखिरह। अल्लाहुम्मा इज़्ज़िल इस्लाम वल मुस्लिमीन व इज़्ज़िल इस्लाम वल मुस्लिमीन। अल्लाहुम्मा इना व ला तुइना अलैना, अल्लाहुम्मा नसरना व ला तंसुर अलैना, अल्लाहुम्मा नसर मन नसर दीन मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वजअलना मिनहुम। अल्लाहुम्मा अग़्ज़िल मन ख़ज़ल दीन मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व ला तजअलना मिनहुम। अल्लाहुम्मा अंसुर मुजाहिदीन फ़ी कुल्लि मकान बिरहमतिका या अरहमर राहिमीन।